फुलजी स्टेशन लॻ ॻोठ पुराणो देरो में नांग कखण सबबि नौजवान फौत थी वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदासीं फुलजी स्टेशन लॻ ॻोठ पुराणो देरो में नांग कखण सबबि नौजवान फौत थी वियो आहे। अहम ख़बर खां अव्हांखे आगाह कयो पिया। फुलजी स्टेशन लॻ ॻोठ पुराणो देरो में नांग कखण सबबि नौजवान फौत थी वियो आहे। अरिड़हं वरनि जे साजिद पितापी खे रस्ते वेंदे नांग कखे विधो। ॻोठाणनि नौजवान खे घंटी जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो, जिते इलाज जी सहूलियत न हुजण सबबि नौजवान तड़पी फौत थी वियो। ख़बर शामिल कंदासीं। फुलजी स्टेशन लॻ ॻोठ पुराणो देरो में नांग कखण सबबि नौजवान फौत थी वियो। अरिड़हं वरनि जे साजिद पितापी खे रस्ते वेंदे नांग कखे विधो। ॻोठाणनि नौजवान खे घंटी जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो, जिते इलाज जी सहूलियत न हुजण सबबि नौजवान तड़पी फौत थी वियो आहे। नाज़रीन, फुलजी स्टेशन लॻ ॻोठ पुराणो देरो में नांग कखण सबबि नौजवान फौत थी वियो आहे। अरिड़हं वरनि जे साजिद पितापी खे रस्ते वेंदे नांग कखे विधो। ॻोठाणनि नौजवान खे घंटी जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो आहे, जिते इलाज जी सहूलियत न हुजण सबबि नौजवान तड़पी फौत थी वियो आहे। फुलजी स्टेशन लॻ ॻोठ पुराणो देरो में नांग कखण सबबि नौजवान फौत थी वियो आहे। अरिड़हं वरनि जे साजिद पितापी खे रस्ते वेंदे नांग कखे विधो। ॻोठाणनि नौजवान खे घंटी जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो, जिते इलाज जी सहूलियत न हुजण सबबि नौजवान तड़पी फौत थी वियो आहे। फुलजी स्टेशन लॻ ॻोठ पुराणो देरो में नांग कखण सबबि नौजवान फौत थी वियो आहे। अरिड़हं वरनि जे साजिद पितापी खे रस्ते वेंदे नांग कखे विधो। ॻोठाणनि नौजवान खे घंटी जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो, जिते इलाज जी सहूलियत न हुजण सबबि नौजवान तड़पी फौत थी वियो आहे। फुलजी स्टेशन लॻ ॻोठ पुराणो देरो में नांग कखण सबबि नौजवान फौत थी वियो। अरिड़हं वरनि जे साजिद पितापी खे रस्ते वेंदे नांग कखे विधो। ॻोठाणनि नौजवान खे घंटी जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो, जिते इलाज जी सहूलियत न हुजण सबबि नौजवान तड़पी फौत थी वियो। फुलजी स्टेशन लॻ ॻोठ पुराणो देरो में नांग कखण सबबि नौजवान फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर शाहनवाज़ सूमरो। जी शाहनवाज़ सूमरो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी हाँ, बिल्कुल ही अफ़सोसनाक वाक़ियो पेश किया है। फुलजी स्टेशन वेझो पुराणो दौरो में नौजवान साजिद पितापी जो पंहिंजे ॻोठ जे गलीअ खां पंहिंजे घर जे तरफ़ अची रहियो हुयो त हुनखे ओचितो नांग कखे वरितो ऐं जिते हू बेहोश थी वियो, जंहिंखे घंटी जोगी हालत में ॻोठाणनि खणी करे बेहोशी वारी हालत में मक़ामी अस्पताल पहुचायो, पर उते इलाज जूं सहूलियतूं न हुजण करे हू फौत थी वियो। नौजवान साजिद पितापी पीउ माउ खे अकेलो ई पुटु हुयो ऐं संदसि जेको पीउ हुयो कुझु वक़्तु अॻे पुलिस पार्टी में एएसआई तौरु मुलाज़मत कंदो हुयो ऐं उहो बि रोड हादसे सबबु पहुची चुको हुयो। हिन वक़्तु अहिड़े क़िस्म जे वाक़े खां पोइ घर में पुराम मची वियो आहे त मक़ामी अस्पताल तोड़े फुलजी पुराणो देरो ऐं भरपासे जे इलाइक़नि में जेके DHU सेंटर आहिनि उते नांग जे कखण जे बचाव लाइ केर बि उते वैक्सीन कोन्हनि खे ऐं न तोड़े वरी इलाज जूं सहूलियतूं आहिनि, जंहिंजे करे ॻोठाणा उते पहुचण खां पहिरियों ई जेके आहिनि इन क़िस्म जे वाक़े खां पोइ पहुची वञनि था। जी महिरबानी शाहनवाज़ सूमरो तफ़सील ॾियण लाइ।